जी नंदलाल, मीडिया में रोज़ानो ख़बरूं पियो अचनि अख़बारनि ते टीवी चैनलनि ते त थर में ॿार मरी रहिया आहिनि। रोज़ानो करे चवनि था अॼु 5 मुआ, कॾहिं 7 मुआ, कॾहिं 8 मुआ, मतिलबु इहो रोज़ जो मामूल आहे। तव्हांजो इन बारे में छा ख़्यालु आहे? थोरो नाज़रीन खे वाज़े ॿुधायो त असल हक़ीक़त छा आहे, सूरत हाल छा आहे? वाक़ई थर में ॿार मरनि पिया या ॿियनि पासे मरनि पिया, या इहो थोरो वाज़े नमूने थोरो ॿुधायो। ॿार बिल्कुलु मरनि पिया, हिन में को शक जी ॻाल्हि न आहे ऐं रोज़ाने जे बुनियाद ते मरनि पिया थर में। पर हाणे मसइलो इहो आहे त ॿार सिर्फ़ु पंहिंजे हिन थरपारकर ज़िले में नथा मरनि, पूरे सिंध ओवरऑल जेकॾहिं पाकिस्तान या किथे बि तव्हां ॾिसो, हर उहा अस्पताल जेका ज़िले जो हेडक्वार्टर हुजे थी या वॾी अस्पताल हुजे थी, जिते काफ़ी तइदाद में जेको हिकिड़ी वॾी आबादी खे जेका अस्पताल कंट्रोल करे थी, उते ज़ाहिर आहे ॿार रोज़ाने जे बुनियाद ते मरंदा, पोइ थोरो घणो तइदाद हिकिड़ो अलॻि थी सघे थो। पर हाणे मसइलो इहो आहे त थरपारकर जो ॿार जीअं रिपोर्ट थिए थो जी अॼु ॾींहं ताईं जीअं थींदो आयो आहे, इन हिसाब सां सिंध जे ॿियनि ज़िलनि जा या ॿिए कंहिं हॉस्पिटल जा ॿार अञा ताईं रिपोर्ट न थिया आहिनि। हालांकि इन्हनि सभिनी ॿारनि खे रिपोर्ट थियणु घुरिजे, जेके पूरे सिंध में या पाकिस्तान जी सतह ते खणी वञूं, पाण जेतिरा बि ॿार मरनि था उहे समूरा जा समूरा जेकॾहिं रिपोर्ट थियनि, हिकिड़े ॾींहं में केतिरो वॾो हिकिड़ो स्कोर थिए थो। ऐं उहो जेको आहे सो माण्हू या सरकार या जेके बि माण्हू उन्हनि शयुनि खे ॾिसंदो त उहो, पर हाणे हिते थरपारकर ज़िले जा सिर्फ़ु हिकिड़े ई ज़िले जा ॿार थियनि था। हालांकि ॾिठो वञे त सिविल अस्पताल जेको मिठी जी आहे, मुंहिंजे ख़्याल में मूं काफ़ी ॾिठो आहे, पूरी मिरपुखा डिवीज़न जे हिसाब सां चवां थो त हिन जो मुतबादिल कोन्हे, एतिरो सुठो ऐं प्रॉपर तरीक़े सां इलाजु हिते थिए थो, डॉक्टर कोशिशूं वठनि था, हर कमु प्रॉपर तरीक़े सां थिए थो। हुनजे बावजूदि ॿार मरी वञनि था, इहो हिकिड़ो आलमी मसइलो आहे। असां रिपोर्टूं ॿुधंदा आहियूं त जेके हेल्थ जे हवाले सां हिकिड़ा स्ट्रांग तरीन मुल्क आहिनि, उन्हनि मंझां बि इहे ख़बरूं ईंदियूं रहंदियूं आहिनि त ॿार जेको आहे सो रोज़ाने जे बुनियाद ते मरनि था। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो न आहे त हरू भरू ॿार रिपोर्ट न थियनि, पर हिकिड़े ज़िले जा जे रिपोर्ट थियनि था त हिकिड़ो उन ज़िले जी जेका इंतिज़ामिया आहे सिहत जे हवाले सां, उन ते सुवाल उथनि था त आख़िर छा सबबु आहे। सही, तव्हांजे चवण जो मतिलबु सॼी सिंध में, सॼे पाकिस्तान में, पूरी दुनिया में ॿार मरनि था, हिकिड़ो सिर्फ़ु थर में नथा मरनि। बिल्कुलु इन ॻाल्हि में को बि शक न आहे। असां पाण ॾिठो आहे, बल्कि ही त कराची जे वॾनि वॾनि अस्पतालनि में असां पाण मरीज़नि सां गॾु केतिरो अरसो रही आया आहियूं। असांखे ख़बर आहे त रोज़ाने जे बुनियाद ते ॿारनि जूं डेथ बाजियूं केतिरो थो ॿार निकिरनि थो। सो इहो त आलमी मसइलो आहे। ॿार कई मुख़्तलिफ़ वजूहात हुजनि थियूं मुख़्तलिफ़ इलाइक़नि जूं, ऐं ॿार मरनि था। न्यूनेटल ॿार जेके आहिनि उहे मरनि था, ईअं ई मरंदा रहंदा आहिनि हर हंधि ते। पर हिकिड़े मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे, जेकॾहिं सभु पूरे ज़िले जे पूरे सिंध जे ॿारनि खे जेकॾहिं गॾु करे जेके बि ॿार मरनि था उन्हनि जी गॾु रिपोर्ट अचे त अञा वधीक हुकूमत ते असरु थींदो। अच्छा अच्छा अच्छा, मतिलबु हिकिड़े ज़िले में जेकॾहिं पंहिंजे थर जा जेकॾहिं 5-7 ॿार रिपोर्ट थियनि था, अहिड़ा जेकॾहिं मुख़्तलिफ़ ज़िलनि मां रिपोर्ट थियनि त खोड़ सां वॾो तइदाद हिकिड़ो थी वेंदो, असर बि थिए थो। ऐं हिकिड़े ज़िले जा थियनि था त वरी इंतिज़ामिया ते सुवाल उथनि था, उन ज़िले जे इलाइक़ाई जेके सिहत जे हवाले सां। इहो त मतिलबु त पोइ पाण छा चऊं त इहो इंतिज़ामिया, पंहिंजे ज़िले वारी इंतिज़ामिया, थरपारकर वारी इंतिज़ामिया सां नारवा सलूक कयो पियो वञे, इम्तियाज़ी सलूक मीडिया में कयो पियो वञे। हिकिड़े ज़िले जा रिपोर्ट थियनि था, ॿियनि ज़िलनि जा नथा रिपोर्ट थियनि। जी जी बिल्कुलु बिल्कुलु, इहो त आहे न। हाणे तव्हां पाण ॾिसो, हिते कमु बि सुठो, हालांकि सिहत खाते खे हिते पंहिंजे हिसाब सां सहूलियतूं बि मिलियूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ अलाउंसिस हार्डशिप या वग़ैरह उन्हनि जे हिसाब सां अलाउंस आहिनि, त उनजी रिकवरी बि आहे, तमामु सुठो कमु हले थो। मूं जीअं ॾिठो आहे हिते वेझनि अस्पतालनि जी भेट में, पूरी डिवीज़न में, जहिड़ो मिठी सिविल अस्पताल में कमु हले थो। ऐं मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी सुठो ऐं प्रॉपर तरीक़े जो इलाजु ॿिए कंहिं हंधि ते नथो हले। तव्हां नंदलाल छा था सम्झो, हिते थर में रुगो ॿार पिया मरनि या नंढा वॾा पोड़ा पका ॿिया बि मरनि पिया? ज़ाहिर आहे रुगो ॿार कीअं मरंदा? ज़ाहिर आहे पोड़ा त हूअं बि पोड़नि खे त मरणो ई आहे, पर जवान बि मरनि था, मुख़्तलिफ़ बीमार आहिनि, ॿिया कई सबब आहिनि, ख़ुदकशियूं आहिनि, को तइदाद ई न आहे माण्हुनि जे मरण जो। को इहो त आम ॻाल्हि आहे, हर माण्हू सम्झी सघे थो त मरण वारा त हर उमिरि जा हूंदा आहिनि, हुन में रुगो ॿार थोरी हूंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। मतिलबु हिते रुगो ॿार कोन था मरनि, नंढा वॾा सभु पिया मरनि, पर रिपोर्ट सिर्फ़ु ॿार थियनि था, सिर्फ़ु ॿार थियनि था। बिल्कुलु
सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे।